मिशन में शरीक थींदड़ दोस्त साथी ऐं साना जा उहिदेदारान मां तव्हां सभिनी साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां जो न तव्हां पंहिंजे अहम फोरम में असांखे मौक़ो ॾिनो त असां पंहिंजा ऐं सिंधीअ बाबति अहसासात जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कयूं। हाणे जेतिरी देरि पाणी जो इशू आहे त मां वरी बि साना वारनि खे कॉन्ग्रेचुलेट कयां थो हिन मसइले में त सेप्टेंबर 24 में उन्हनि कराची में डॉक्टर मकबूल हालेपोटो साहब ऐं उनजी सॼी टीम गॾु थी हुई जिन हिन केनालनि जे सिलसिले में पहिरियों सेमिनार कयो ऐं असां उते इन सॼे मामलनि जे बाबति गुफ़्तगू कई हुई ऐं पोइ असां 15 अक्टूबर खां वठी पंहिंजी अमली जदोजहद जेका आहे सिंध जी बहिराड़ियुनि में केनालनि जे बाबति आगाही ॾिनी हुईसीं ऐं पोइ हलंदे हलंदे उहा सॼी सिंध जी क़ौमी तहरीक बणिजी वई। हाणे मुंहिंजा दोस्तो साथियो, पाणी जेको आहे तव्हां असां सम्झो था त पाणी ज़िंदगी जो बुनियादी जुज़ आहे, पाणी खां सवाइ ज़िंदगी न आहे। ऐं दरियाए सिंध जेको आहे, दरियाए सिंध जंहिंखे सॼी दुनिया माइटी इंडस रिवर सम्झे थी, ऐं असांजो जेको सिंध आहे उन जो ख़ालिस जियापो जेको आहे सिंधु दरिया जे पाणी सां जुड़ियल आहे। असांजी सॼी जा सॼी सिंध जेका डेवलप थी आहे उहो डेल्टा आहे। हज़ारनि सालनि जे इन पाणी जे सफ़र जे करे मिलियंस ऑफ टन्स जेका आहे वारी जेका आहे इहा दरिया खणंदो ऐं इहा सेटल थींदी वई आहे ऐं असांजी डेल्टा डेवलप थी आहे जंहिंमें असांजी ज़िंदगी डेवलप थी आहे। ऐं को ज़मानो हो जो ही 150 मिलियन एकड़ फिट पाणी समुंड में वेंदो हो ऐं हाणे सूरत हाल इहा आहे त उहो 150 मिलियन एकड़ फिट पाणी वञण जे करे असांजो सॼो ई डेल्टा जो इलाइक़ो बहाल थियो आहे। हाणे सॼे साल में जेको आहे उहो असांजी घुर जेका आहे इहा इंटरनेशनल यूनियन ऑफ कंजर्वेशन ऑफ नेचर जेका आहे IUCN उहा चवे थी त घटि में घटि सालाना 25 मिलियन एकड़ फिट पाणी इन में वञणु खपे, पर रोज़मर्रा जे बुनियाद ते। इहो न आहे त तव्हां वटि 2 महीना पाणी ईंदो बोर्ड जो, हाणे हींअर जीअं बोर्डूं अचनि पयूं ऐं 40 मिलियन एकड़ फिट पाणी जेकॾहिं हिकिड़े महीने में समुंड में हलियो वेंदो त इहो मसइले जो हल न आहे। इहो पाणी न पंजाब रोके सघे थो, न इस्लामाबाद रोके सघे थो। इहो कुदरत जो वहिकिरो आहे, हिकिड़े महीने 1.5 महीने में समुंड में हलियो वेंदो। पर राउंड ईयर डेली जे बुनियाद ते जेकॾहिं पाणी 4000-5000 क्यूसिक समुंड में डाउन स्ट्रीम कोटड़ी न वेंदो त सिंध समुंड जी तबाहकारी जो शिकार थींदी। छो जो समुंड जेको आहे 2 तरीक़नि सां ज़मीन उपाईंदो आहे। हिकिड़ो आहे इरोजन, त भई वण टिण ख़तम थी विया, मैंग्रूव्स ख़तम थी विया, जंगलात ख़तम थी विया, पाणी हेठां खां खाट हणंदो आहे। हेठां खाट हणंदो गुज़रंदो ख़बर पवंदी आहे त अधु मैल जेको आहे पाणी ज़मीन जूं भिड़ूं किरी वयूं, समुंड बुर्द थी वयूं ऐं समुंड जो पाणी चढ़ी आयो। ॿियो जॾहिं हू पाणी जो लेवल वधंदी आहे त इरोजन कंदो आहे, यानी चोॾीं जूं रातूं या पाण वटि अमूमन हूंदो जो समुंड चाढ़ करे मैदान ते ईंदो आहे त उहो इरोजन कंदो आहे। इरोजन जे करे जेका ज़मीन उहा उपाईंदो वेंदो आहे, जंहिंजे करे सिंध हुकूमत या ही इदारा एॾा संजीदा न आहिनि जो पाणी जे बाबति सही स्टडी कनि। ही 10 साल अॻे जी स्टडी आहे त घटि में घटि 12 लख एकड़ ज़मीन सिंध जी ज़रई ज़मीन उहो समुंड उपाए वियो आहे। हाणे उहा 20 लख 2 मिलियन एकड़ थी वेंदी ज़मीन जंहिंखे समुंड खाई वियो आहे। शाह बंदर जो तालको गुम थी वियो आहे पाणी में, जाती जो अधु तालको गुम थी वियो आहे पाणी में, केटी बंदर अधु गुम थी वियो आहे, उनजो को नालो निशान कोन्हे। ऐं हुन पासे बदियुनि जे पासे गोलारची वग़ैरह उहो तालको सॼो पाणी समुंड जो पाणी गिरकाए वियो आहे। ज़िंदगी सोढ़ी थींदी वञे ऐं दरिया जे पाणी जी खोट जे करे उमरकोट ऐं मीरपुर ख़ास जहिड़ा ज़िला जिथे अंबनि जा बाग, ॿेरुनि जा बाग, शानदार ज़मीन हुई,
उन तालका जा तालका जेके आहिनि उहे पाणी जी खोट जे करे ज़राए तबाह थी वई आहे। वेंदे तव्हां नसीराबाद तालको हलो, लाड़काणो, जेकोबाद में हलो, उते पाणी जी खोट जे करे तव्हां हींअर ॾिसो था त ॿोॾ हले पई, सॼो पाकिस्तान ॿुॾे पियो। सिंध जा आबादगार जेके आहिनि पंहिंजा सारियुनि जा ॿेझा खणी रोडनि ते एहजाज कनि पिया त असांजा केनाल बंदि आहिनि, असांखे पाणी ॾियो त असां पंहिंजी ज़मीनुनि खे सैराब करे असां पंहिंजा फसल पोखियूं। माण्हुनि जूं फुटियुनि जा फसल केश क्रॉप आहे ज़िंदगी जो। सिंधी माण्हू वटि इहो ख़रीफ़ जो फसल जेको आहे उहो उनजी ज़िंदगी जो केश क्रॉप आहे, जंहिंमें माण्हू वण पोखींदा आहिनि, मिर्च पोखींदा आहिनि, कमंद पोखींदा आहिनि, सारियूं पोखींदा आहिनि। ऐं उन में जॾहिं पाणी न हूंदो त बाजीबो माण्हू जी ज़िंदगी छा आहे, कुझु कोन्हे। ऐं पंजाब ऐं पाकिस्तान उन्हनि जी सिंधु दरिया जे बाबति फेडरेशन ऑफ पाकिस्तान जी नीयत कॾहिं बि दुरुस्त न आहे। हर उन्हनि खे मसइलो जेको आहे, जेकॾहिं चइजे त बाबा अनाज जी खोट आहे मुल्क में त चवनि था केनाल कढो, सिंधु दरिया ते केनाल कढो, अनाज जी ज़रूरत पूरी थींदी। बाबा बिजली नथी अचे, लोड शेडिंग आहे, चवनि था डेम ठाहियो, कालाबाग डेम ऐं ॿिया डेम ठाहियो, पोइ बिजली जी पूरत पूरी थींदी। त हुननि खे हर पाकिस्तान जो मसइलो, हर समाजी सियासी मसइलो, मुआशी मसइलो, उन में सिंधु दरिया जो हर सूरत में पाणी डाइवर्ट करे इंडस रिवर ते कट हणी, कॾहिं डेमनि जी शिकिल में, कॾहिं केनालनि जी शिकिल में, हू सिंधु दरिया जो पाणी चोरी करे पंहिंजे तसरुफ़ में आणणु चाहिनि था वधि खां वधि, त जीअं सिंधु दरिया जे पाणी जे बुनियाद ते हू पंजाब खे पंहिंजी मैशत खे ताक़तवर कनि। बाक़ी गुड्डू खां हेठि छा थो थिए उन्हनि सां उनजो को वास्तो कोन्हे, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त सिंध मां उन्हनि खे सब सॉइल वेल्थ मिले थी, कोयलो मिले थो, तेल ऐं गैस मिले थो, उन्हनि खे समुंड जो किनारो मिले थो। इन जे करे हुननि खे सिंध जी ॿी कंहिं बि ज़िंदगी सां दिलचस्पी कोन्हे। तव्हां केटी बंदर ऐं शाह बंदर जे इलाइक़नि में, गोलाची जे इलाइक़नि में हलंदो, कॾहिं कॾहिं ईअं रिपोर्ट थींदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं रिपोर्ट थींदो आहे त माण्हुनि जे घर में लाश पियो हूंदो आहे, गुस्ल ॾियण लाइ पाणी न हूंदो, खारे पाणी सां त लाश खे गुस्ल कोन ईंदो आहे न। ओ महिलनि तां वञी गॾ गाॾनि ते दॿा भरे अची पंहिंजे लाश खे गुस्ल ॾेई सघंदा आहिनि। महीननि जा महीना, मां लाड़ जो आहियां खटे जो, महीननि जा महीना माण्हू शाखुनि जे तर में खॾा खणी ऐं कीअं वारो पाणी कढी मटका भरे हू पंहिंजी ज़िंदगी खे रवां दवां रखी सघंदा आहिनि। महीननि जा महीना पाणी न हूंदो आहे, मसलन मार्च अप्रैल में उन में पाणी न हूंदो आहे, लाड़नि बर्बाद हूंदा आहिनि माण्हू, माण्हू जी लॾपलाण थिए थी, बर्बादी थिए थी। त इन जे करे हुननि खे हर मसइले जो हल सिंधु दरिया जे पाणी सां, पाणी जी चोरी सां लाॻापियल आहे। इन करे हू पंहिंजा पंहिंजा नवां पेश कंदा रहिया आहिनि। ज़ुल्फ़कार चवे थो त असीं सिंधी माण्हुनि खे केस नथा सम्झाए सघूं। अगरि असां पॉलिटिकल सियासी वर्कर आहियूं, असां पाणी जा टेक्नोक्रेट्स इंजीनियर न आहियूं बाय प्रोफेशन। पर नवाज शरीफ जे ज़माने में जॾहिं इहो शमसुल मलिक जंहिंजो हिन हसन अब्बास में ज़िक्र कयो, वापडा जो हिकिड़ो बदबूदार चेयरमैन हो ऐं डेमन जो वॾो हिकिड़ी माफ़िया हुई, जॾहिं असां नवाज शरीफ जे ख़िलाफ़ तहरीक में वियासीं त पोइ नवाज शरीफ पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीर मुशाहिद हुसैन खे असां ॾे मोकिलियो त तव्हां छाजे लाइ घोड़ कयो आहे। असां चयो त असां केनाल न ठाहिण ॾींदासीं। चई हिकिड़ो पाण कम डील था कयूं। अदा ॿुधाए डील? चई असां पंहिंजा पाणी जा माहिर वठी था अचूं ऐं तव्हीं उन्हनि सां वियो ऐं तव्हां उन सां बहस कयो। जेकॾहिं तव्हांजा दलील ज़ोर थी विया त आऊं तव्हां सां वाइदो थो कयां नवाज शरीफ जे बिहाफ ते त नवाज शरीफ जेको आहे डेमन जो मनसूबो तर्क कंदो। त उन ज़माने में नवाज शरीफ एटमी धमाको करे चुको, उनजो गिराफ तमामु आसमान ते पे ॻाल्हाई, नवाज शरीफ जो मथो ख़राब हो। त असां चयो असांखे क़बूल आहे। असां पंहिंजी पार्टी जा 3 सियासी नुमाइंदा वियासीं। उन ज़माने में मीडिया कोन, रुगो PTV। मां उन सां शर्त रखी त तव्हां PTV ते लाइव कयो। चई न लाइव कोन कंदासीं, तव्हांजो कहिड़ो भरोसो, तव्हां गलो पकड़े वठो चेयरमैन जो, गारियूं ॾेई छॾो ऐं लाइव थी वेंदी। लाइव न कंदासीं
ही मां वाइदो थो करियां त तव्हांजो को अहिड़ो कची फिकी ॻाल्हि खां सवा असां लफ़्ज़ कोन कटींदासीं। इहो 1998 जो ज़मानो आहे। शमसुल मलिक ऐं हुन पंहिंजी टीम आंदी बदबूदार, असां हुन सां गॾु वेठासीं, सियासी कारकुन, असां हर एंगल खां पाणी जी अवेलेबिलिटी, इकोलॉजिकल इम्बेलेंसिस, सेसमिक ज़ोन ऐं जेके बि दुनिया जहान जा मसइला आहिनि उन्हनि सभिनी हवालनि सां जॾहिं असां हुन सां डिस्कस कयो, हू लाजवाब थी बीह रहिया। हुन वटि को जवाब कोन हो असांजे दलीलनि जो। जॾहिं तूं बदबूदार वॾो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो शमसुल मलिक डेम माफ़िया जो अहम माण्हू, पोइ हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं उन्हनि टेलीकास्ट कयो प्रोग्राम। जॾहिं टेलीकास्ट थियो त मुशाहिद हुसैन फोन कयो त नवाज़ शरीफ़ असां क़बूल करे वरितो त असीं डेम तां हथ खणूं पिया, असीं वापसि पिया वञूं। त सवाल इहो त असां वटि दलील आहे, असां दलील जे बुनियाद ते उन्हनि खे हर हाल में हर मैदान ते बुछड़ो कयो आहे। हीउ आहे शींहं ऐं हरणी वारो मिसाल। दादा हो वीचारो उलंदे पासे लहंदे पासे बीठो, चए दादा तूं पाणी तो उभारो करी। चए साईं पाणी तो तूं मथे पासे बीठो आहीं, तूं पियो पीए, मां तो उभारो तो तुंहिंजो पियां। चए अच्छा उभारो तो पीए। चए पोइ बि ठीकु आहे, हण लपड़ गिड़काए छॾी। वरी ॿियो बघड़, चए अबा तूं मूंखे छो गुज़िरियल साल गारियूं ॾिनियूं। चए साईं मुंहिंजी उमिरि ई 6 महीना आहे, मां त गुज़िरियल साल ॼाओ कोन हुउमि, मूंखे 6 महीना उमिरि आहे। चए पोइ तुंहिंजो पीउ हूंदो, हण वात में लप ख़तमु। त ॾाढे ई कमज़ोर जो कहिड़ो दलील जी जंग आहे, कहिड़ो हुननि खे असां दलील ॿुधायूं त बाबा असां सचा आहियूं, असांजो वतन आहे, असांजी तारीख़, असांजो दरिया आहे, असांजी सिविलाइज़ेशन आहे। हू कुझु ॿुधण लाइ तयारु न आहे। इन जे करे हू बहाना ॻोल्हिनि था ऐं बहाननि जे करे हू सिंध खे मफ़लूज ऐं ही करे वेठा। हाणे छा आहे, अॻु में असां 3 क़ौमूं मुतहद हुआसीं, बलोच मुतहद हुआसीं, पश्तून मुतहद हुआसीं, सिंधी मुतहद हुआसीं, त कालाबाग डेम ठहण न ॾींदासीं। असांजो त सिंधियुनि जो नारो हो नो फर्दर कट ऑन इंडस, दरियाए सिंध ते को बि कट न। पर हुननि पश्तूननि खे मैनेज कयो, चऊं बाबा तव्हांजो कालाबाग डेम ते एतिराज़ ठीकु आहे, असीं भाषा डेम था ठाहियूं। उनजो जी बिस्मिल्लाह, असांखे बिजली जी रॉयल्टी वायल्टी मिलंदी। पश्तून भाषा डेम ते राज़ी थी विया। पीपल्स पार्टी अॻे ई राज़ी, छो जो पीपल्स पार्टी तव्हांखे ख़बर आहे बेनज़ीर साहब जे ज़माने में जॾहिं बेनज़ीर साहब वज़ीर आज़म हुई ऐं मुस्तफ़ा खैर पाणी जो वज़ीर हो, त बेनज़ीर साहब चयो जो सिंधी माण्हू कालाबाग डेम जे नाले ते एतिराज़ कनि था त पाण हिनखे इंडस डेम जो नालो ॾेई था छॾियूं, इंडस डेम जे नाले सां इहो डेम ठाहियो। पर पोइ हू सियासी माण्हू आहे, सिंधी माण्हू जे अखियुनि जो गुस्सो ऐं गज़ब पढ़ी सघंदी हुई, इन जे करे हू हिननि मनसूबनि हथ खणी वई। ऐं पोइ धरने में जॾहिं नवाज़ शरीफ़ जे ज़माने में कमू शइ ते धरणो लॻो त उन धरने में हू सिंध जे अवाम सां गॾु बीठी हुई। त इन जे करे इहो मूं कहिड़ी ॻाल्हि ते कई, सॉरी ॻाल्हि जी, हा डेम जी मूं खयो किसो, माफ़ कजो थोरो, उहो त चैप्टर पूरो थियो नवाज़ शरीफ़ जी जी चलो त हाणे सवाल आहे, हा मूं चयो पिए त कीअं क़ौमुनि खे हू लालचाए सिंध जी क़ौमी धारा खां कटींदा आहिनि, ठीकु आहे न। त हाणे पख्तूननि खे चयूं भाषा डेम, पख्तून राज़ी थी विया, ठीकु आहे, ज़बरदस्त। पीपल्स पार्टी अॻे ओ इमाम मत ॿधियो वेठी हुई त बसि तव्हां रुगो सिधो कयो, असीं तव्हां सां गॾु आहियूं। भाषा डेम जो प्रोजेक्ट घटि में घटि इंडस रिवर जेका आहे ऐं सच का नदी त कान्हे न, नंढियूं नंढियूं ट्रिब्यूटरीज़ गॾिजी इंडस रिवर खे ठाहींदियूं, जेका माइटस इंडस रिवर अथनि। मुशरफ जो जेको विजन 2025 हो, जनरल मुशरफ जेको मुतारिफ़ करायो हो वाटर विजन 2025, उन में घटि उन्हनि 20 नंढा नंढा डेम जेके आहिनि उहे सिंधु नदी जे मददी जेके दरिया आहिनि, मददी नदियूं जेके आहिनि, उन्हनि मददी नदियुनि ते उन्हनि 20 नंढा नंढा डेम ठाहिण शुरू करे छॾिया, जिन ते कमु हले थो। हाणे जॾहिं तव्हां
साह घुटे दरिया जो सोड़ो करे छॾींदो, दरिया जा मददी जेके नदियूं ऐं नाला आहिनि उन्हनि जो पाणी तव्हां उते रोके छॾींदो त सिंधु नदी त उहो ई सोड़ी थी वेंदी। त हाणे मसइलो इहो आहे त हिननि हाणे नओं केनालनि जो मनसूबो आंदो। केनाल जो मनसूबो, बुनियादी मनसूबो इहो आहे त पंजाब जे रेगिस्ताननि खे आबाद करणो ऐं पंजाब जे रेगिस्ताननि खे आबाद करणो आहे। उहे रेगिस्तान जेके पंजाब जे रिटायर्ड ऐं वर्किंग फौजी जनरलनि खे ज़मीनूं अलॉटेड आहिनि। पोइ नाला हुननि जा नवां टेक्निकल नाला आहिनि, जेको बि उन्हनि खे चवणु चाहिनि। त हाणे केनालनि में क़ौमुनि खे कीअं तक़सीम कयूं? पश्तूननि खे चयूं, मौलाना फज़ल रहमान ऐं अली अमीन गंडापुर साहिब जेको मौजूदा वज़ीर आला आहे, इन्हनि खे चयूं तव्हांखे चश्मा राइट बैंक केनाल ॾियूं था, तव्हांजो देरा इस्माइल खानी सॼो आबाद थी वेंदो, तव्हां चुप करे वियो, तव्हांजा रेगिस्तान आबाद थी वेंदा। हू ज़िंदाबाद जा नारा हणनि पिया। बलोचनि खे चयूं त तव्हांजो पटफीडर जेको आहे उहो तव्हांजी ज़रूरत पूरी नथो करे सघे, इन करे तव्हांखे कच्छी केनाल कढी था ॾियूं। कच्छी केनाल तव्हां ॾे ईंदो ऐं तव्हांजा रहियल सहेली रेगिस्तान सभु आबाद थी वेंदा। इन करे तव्हां सिंध जी तहरीक खां परे थी वञो। ऐं सिंधी वॾेरनि खे चयूं, जेके बि असांजा भोतार सरदार आहिनि, त तव्हांखे असीं रेणी केनाल कढी था ॾियूं न भाउ। हितां खां वठी घोटकी खां शुरू थींदो, ओबावड़े खां शुरू थींदो, गुड्डू खां कई सॼा जा सॼा जेके वारियासा दड़ा आहिनि, ही घोटकी ज़िले जा, ही नौशहरे ज़िले जा, खैरपुर ज़िले जा, वेंदे उमरकोट ताईं, इहे सभु तव्हांखे असीं रेणी केनाल कढी था ॾियूं। तव्हां आबाद कजो, सरकारी ज़मीन जा मालिक थी वञो, पंहिंजूं जागीरूं वधायो। बाक़ी लाड़ जा इहे डाउन स्ट्रीम कोटड़ी, इहो ठटो, इहो बदीनी, टंडो मोहम्मद ख़ान, इहे छा कंदा माण्हू, इन्हनि जी गिची मरोड़े सां सिधो करे छॾींदासीं। त इहा हिकिड़ी शातिराना, हिकिड़ी ख़तरनाक चाल आहे, जंहिंजे करे अॼु सिंध जेका आहे उहा तनाव बीठी आहे। सिंध तनाव बीठी आहे। बलोच पंहिंजो नुक़्ते नज़र चेंज करे विया, पश्तून पंहिंजो नुक़्ते नज़र चेंज करे विया। केनाल जे मसइले ते सिंध अकेली बीठी आहे। पर असांखे ख़बर आहे असां केतिरा बि अकेला हुजूं, असां पंहिंजे हर हिन एजाजी तक़रीर में चयो हो, एजाजनि में चयो होसीं त पाकिस्तान जी ज़िंदगी इस्लामाबाद नाहे, पाकिस्तान जी ज़िंदगी लाहौर नाहे, पाकिस्तान जी ज़िंदगी सिंध खां शुरू थिए थी, जेका सिंध जे सामूंडी बंदर खां शुरू थिए थी, सिंध जे बंदरगाह खां शुरू थिए थी, सिंध जे तेल ऐं गैस खां शुरू थिए थी, सिंध जे कोयले खां शुरू थिए थी। तॾहिं तव्हांजा शहर, तव्हांजा कारखाना, तव्हांजूं ज़िंदगियूं हलनि थियूं। जेकॾहिं तव्हां असांजो दरिया बंदि करे असांजो साह थोरो कंदव त यादि रखी छॾियो, सिंध मरण खां अॻु में तव्हांजी फेडरेशन मरी वेंदी, तव्हांजो मुल्क मरी वेंदो। इन करे जहालत मां, बदमाशी मां, गुंडागर्दी मां ऐं फौजी ग़रूर ऐं ताक़त जे हिन नशे मां ॿाहिरि निकिरो। दलील जे बुनियाद ते अचो, इल्म जे बुनियाद ते अचो। छा था चओ? इल्म जे बुनियाद ते अचो। असां अकुल, इल्म, दलील, तारीख़ी हवालनि सां हर फोरम ते वेही तव्हां सां डिस्कस करण जे लाइ तयारु आहियूं त असांजो हक़ छा आहे। ऐं बदकिस्मती इहा आहे त इहा जेका जंग असां ते मड़ियल आहे, असां सिंधी माण्हू कॾहिं तारीख़ जे मैदान में हली असां जंग न हाराई आहे, न असां अञा तारीख़ी जंग विड़िया आहियूं। असांखे सियासी अटकलुनि सां रोज़ असांजे वतन ते बेइख्तियार ऐं बेवतन बनायो पियो वञे। छो जो असांजी क़यादत सिंध जे जागीरदारनि वटि आहे। सिंध जो जागीरदार सिंध जो सियासी रिप्रेज़ेंटेटिव आहे, जंहिंखे हू त चवनि था त लेजिटिमेट आहे, छो जो कूड़ो सचो धांधली हणी, ठपो हणी, वोट खणी असेंबली में वञे थो, इन जे करे लेजिटिमेट आहे। ऐं 1960 खां वठी इहो सॼो जागीरदार सियासत जेका सिंध जे समूरे इक़्तिदार ऐं इख़्तियार जी मालिक आहे। ऐं जॾहिं जॾहिं वक़्तु ईंदो आहे, हू पंहिंजे इक़्तिदार खे ड्रेग ॾियण लाइ हर क़िस्म जो बदतरीन हद ताईं सिंध जे जीअण ऐं मरण जे मसइलनि ताईं कंप्रोमाइज़ कंदा आहिनि, डीलिंग्स कंदा आहिनि, पंहिंजे इक़्तिदार खे ॾेग ॾींदा आहिनि। इन जे करे सिंध जो साह सोड़ो कयो वियो आहे। काल तव्हांजो जेको प्राइमरी स्कूल हो, असांजो प्राइमरी स्कूल जेको सिंध जे थर में हो, बैराड़ी में हो,
जो थर में हिकिड़े मोची जो पुटु, हिकिड़े मेघवाड़ जो पुटु, हिकिड़े हारी जो पुटु सरकारी स्कूल मां पढ़ियो, डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, सिविल सर्विस थियो। अॼु घणा ई माण्हू लंदन अमेरिका में वेठा आहिनि उन ई सरकारी प्राइमरी स्कूल मां। ऐं हिननि जागीरदारनि फौजी आमरनि सां मिली उहो असांजो प्राइमरी स्कूलनि जो नेटवर्क बंदि करे छॾियो। तव्हां असां जेके बि हिते वेठा आहियूं यादि कंदो त असांखे मामा पारसी के ऑक्सफोर्ड स्कूल मां न पढ़िया आहियूं। असां उन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मां पढ़ी पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र खे अॻिते वधायो आहे। पर अॼु उहे स्कूल ख़तमु थी विया, प्राइमरी स्कूल ख़तमु थी विया ऐं जनरल ज़िया खां पोइ उहे प्राइमरी स्कूल बंदि करे उते मदरसा इंट्रोड्यूस कराया विया आहिनि, जो हाणे मदरसो आहे। जंहिं माण्हू खे पंहिंजे ज़िंदगी ॿारनि जी ज़िंदगी सां दिलचस्पी आहे उनखे ऑप्शन इहो आहे त ॿार मदरसे में मोकिल। प्राइवेट स्कूल जी उन ग़रीब जे खीसे में फी कोन्हे, मदरसे मोकिले ऐं पोइ अॻिते हली ख़ुदकश बम्बार थिए, ख़ुदकश बम्बार पैदा थिए। ऐं या जेको ॿार नथो पढ़ाए सघे उहो 6 सालनि जे मासूम ॿार खे माउ जी कच्छ मां कढी ऐं तगारी मज़दूरी ते मोकिले त शहर जे बंगलनि में कोचियूं ऐं ॿुहारा ॾींदा रहनि या तगारी मज़दूरी कंदा रहनि ऐं शाम जो 6 बजे खां पोइ 20 रुपयनि जी ठरे जी कुपी पी ऊंधा थिया पिया हुजनि ऐं उल्टियूं करे 25-30 सालनि जी उमिरि में कैंसर, टीबी, सिल जी बीमारी में मरी वञनि। ईअं क़ौमुनि खे फना ऐं तबाह करण लाइ ही सिंध जो जागीरदार मुआशिरो हर दौर जे आमरनि सां मिली जनरल ज़िया खां वठी मुशर्रफ खां वठी अॼु ताईं फेडरल गवर्नमेंट में जेके बि नुमाइंदा वेठा आहिनि उन सां गॾिजी सिंध जी बर्बादी जो सामान कठो करे रहिया। त अहिड़े दौर में असांजी ही जेका पाणी जी मुहिम हुई असां उन में हिकिड़ो नारो मुतारिफ़ करायो त सिंधु असांजो साह, छो जो असांजी ज़िंदगी आहे पाणी, ऐं सिंध असांजी माउ। इहो असांजो पॉपुलर नारो हो उन तहरीक में। असीं सम्झूं पिया त ही कॉर्पोरेट फार्मिंग जेका अचे पई, कॉर्पोरेट फार्मिंग उहा ई मेंटेलिटी आहे जेका जूस फलस्तीन जी ज़मीन ते न्यू सेटलमेंट्स आणे ऐं उन समूरे उन कब्ज़े कयल अरबनि जे कब्ज़े कयल इलाइक़नि खे जूस सेटलमेंट करे ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो। ईअं ई असांजी ज़मीनुनि ते कॉर्पोरेट फार्मिंग में ही मुख़्तलिफ़ सरमाएदारनि जूं कंपनियूं, बैनुल अक़वामी मालियाती कंपनियूं इहे आणे असांजी ज़िंदगी जो साह सोड़ो करे ऐं सिंध जे माण्हुनि खे ज़मीन तां रूट आउट करे बेदख़ल करण जी कोशिशि आहे। तेल ॿियनि त यार 50-50 मिंट ॻाल्हायो, हाणे जे मुंहिंजी ॻाल्हि नथी वणे त मां हलियो वेंदो, मूंखे नो नीड, मूंखे लीडरशिप जी ज़रूरत न आहे। पर मां ज़रूरु चाहियां थो त तलख़ हक़ीक़तूं सिंध जे हिन साना जे माण्हुनि ते पुॼणु खपनि। डॉक्टर ज़ुल्फ़िकार पाटियो असीं आहियूं ॻोठा ई सो जे चवंदो त मां हलियो वञा। त हाणे मुंहिंजो थोरो मुंहिंजी सिहत जो ऐं तबियत जो प्रॉब्लम आहे, इन करे मुंहिंजी मेंटल टुटी वेंदी आहे ॻाल्हि, त ऐं वरी रिकेच करण में मूंखे प्रॉब्लम थींदो आहे। त जी जागीरदार सियासत त उन असांजे सॼे समाज खे मफ़लूज करे छॾियो आहे त सिंध असांजी माउ। कॉर्पोरेट फार्मिंग पे हली असां तव्हां त स्किल डेवलपमेंट जो माण्हू आहियो। त कॉर्पोरेट फार्मिंग हिकिड़े पासे कॉर्पोरेट फार्मिंग आहे ऐं ॿिए पासे सिंध में नवां सूबा ठाहिण जो राह आहे। मक़सद सिंधी माण्हुनि जो सिंध में वजूद, सिंधियुनि जी इहा अवामी ताक़त ऐं पैसिव रेज़िस्टेंस। असां बंदूकूं, कलाशन कोफूं खणी, इल्म जूं कच्छ में खणी फायर करे कंहिंखे ढेजारूं नथा। असां ग्रास रूटेड आहियूं, असांजूं पाड़ूं ज़मीन में पुख़्तियूं आहिनि। असां पैसिव रेज़िस्टेंस लखा करोड़ा इंसान मूं साना जे हुन इजलास में कराची वारे में कई। मां चयो न कंहिंखे गार ॾियो, न कंहिंखे डंडो हणो, न गोली हणो। लखा करोड़ इंसान घरनि मां निकिरो, हलो ऐं रोडनि ते वेही रहो त असां जेसीं ताईं असांजो ही मसइलो हल न थींदो असां घर न मोटंदासीं। पोइ भले असां ते ट्रैंकूं चाढ़े छॾियो,
असीं न उथंदासीं, गोलियूं हणी छॾियो, लाशनि जा सथ हणी छॾियो, असां न उथंदासीं। इहो पाण 6 करोड़ इंसान आहियूं। आयात पली जो चवे थो 7.5 करोड़, अलाह करे 8 करोड़ थी वञूं सुभाणे गणप में, पर सॼी दुनिया में असीं 10 करोड़ त आहियूं सिंधी ॻाल्हाईंदड़, सॼी दुनिया में पकड़ियल 10 करोड़ सिंधी आहियूं। ऐं 10 करोड़ सिंधी इंसाननि खे को बि अहिड़ो हथियार पैदा कोन थियो, एटम बम 10 करोड़ माण्हुनि खे कोन मारे सघंदो, त पोइ ही केरु थींदा आहिनि असांखां असांजो वतन खसण वारा? ऐं कूड़े नारनि ते कूड़ी ठगी में असांजो जियापो सिंधु दरिया जो पाणी खसण वारा ही केरु थींदा आहिनि? इन करे असांखे जागीरदार सियासत मां निजात ॾियारणी पवंदी। तव्हांखे ख़बर आहे, हर जागीरदार ईंदो आहे पाण सां पीराणियूं गादियूं वठी ईंदो आहे, उनखे प्रोटेक्ट कंदा आहिनि। हिकिड़े माण्हू खे सम्झाइण ॾुखियो हूंदो आहे न। अॻिमें सिंध में मशहूरु हुयूं 2-4 गादियूं, कहिड़ियूं अदा मखदूम साहब हाला वारा, अदा पीर साहब पागारो, अदा शामून कुरैशी गौस जी दरबार। हाणे तव्हां सिंध में हलंदो, हर तालके हर ज़िले में 2-2 4-4 पीराणियूं गादियूं आहिनि। ऐं असां एॾा कटर मुरीद आहियूं उन्हनि गादियुनि जा। ऐं मूंखे ख़बर आहे उन्हनि गादियुनि में हलंदो, किथे तव्हांखे ISI जो मेजर, किथे कैप्टन, किथे कर्नल मिलंदे वेठल नज़र ईंदो। ऐं मैनेज कनि था। त हू हिकु माण्हू खे सम्झाइण जे बजाए हिकिड़े पीर जा लख मुरीद थी विया। हाणे पीर हुकुम कंदो त लख मुरीद वोट कंहिंखे ॾींदा? इकबाल तरीन खे ॾींदा या हुन सरदार खे ॾींदा? जंहिं महिल पीर जो हुकुम थींदो, छो जो पीर लाइ असांजो सिर पुठल आहे। त ही जागीरदार इन तरीक़े सां मैनेज कंदा। असां 88 में जेके नौजवान असांजी उमिरि जा आहिनि, हींअर पकी वही जा आहिनि, नारा हणंदासीं, पन्नू आकिल छावणी मुर्दाबाद, न खपे पन्नू आकिल छावणी, न खपे। उहा त असां रोके कोन सघियासीं। हाणे सिंध जे हर तालके हेडक्वार्टर में फौजी छावणी ठही वई आहे। हाणे विढ़ो त ख़बर पवे, कयो तव्हां इनकलाबी जदोजहद, कयो ग़ुलामी जी ज़िलतुनि जे ख़िलाफ़ वेड़, त तव्हांखे ख़बर पवे त असांजी अक़ीदे परस्ती जेका सियासत जी आहे, अक़ीदनि में वरतल क़ौम, अकुल खां आरी, बस जागीरदार अबो छा जो अबो हर को पंहिंजे पुट जो हूंदो न। असांजो केरु अबो? असांजो अबो असांजो वतन आहे, जेका असांजी माउ आहे, असांजी क़ौम आहे, असांजो फ्यूचर आहे। केरु कंहिंजो अबो हूंदो आहे? इन करे इन जागीरदार ऐं ज़रदारी, मौजूदा ज़रदारी जागीरदार हुकूमत, उन समूरी जागीरदारी रौनियत जेका आहे उन जी बदतरीन शिकिल आहे। उन करप्शन खे, उन गुंडागर्दी खे, छो जो तव्हांखे ख़बर आहे उन हाई प्रोफाइल 8-10 माण्हू सिंध में क़तल कराया। पोइ वॾेरा वीचारा बेवस थी विया, ॾिठे त इक़्तिदार जे करे ॿधाईंदे कुटाईंदे देरि नथो करे, जे सफ़ा बाग़ी थी थो वियो त माराईंदे देरि नथो करे। इहो हुन MQ खां स्टाइल सिखियो। छो जो मां ज़रदारी साहब 26 महीना जेल में रहिया आहियूं, त हिक ॿिए जे कची कानून खां वाक़िफ़ आहियूं, त इहो MQ खां हुन स्टाइल सिखियो त माण्हुनि खे कीअं बंदूक ऐं तोब जे ज़ोर ते भाड़ियो करे ऐं पंहिंजो मथी कजे। हाणे ज़रदारी साहब हूंदो आहे, वॾा पीर सैयद गादी नशीन, ज़रदारी साहब बीठो हूंदो, उन गोॾनि में हथ मिलंदा हुनखे। एतिरो हुन पंहिंजी सियासत खे ऐं रौनियत खे ऐं फरोनियत खे एतिरो सिर में क़ाबिज़ करे छॾियो आहे त पाण त आज़ाद ज़हननि जा मालिक आहियूं। पाण कंहिंजे अक़ीदे परस्ती में छो फासूं? माण्हू जेके दुनिया जा इनकलाबी हुआ, होचिमन, माओज़ेतुंग, लेनिन, गांधी, उन्हनि ते तनक़ीद जा 10 किताब लिखिया पिया आहिनि। माण्हू उनजे जदोजहद जे दौरान बि लिखिया, जदोजहद जे दौरान किताब लिखियूं ऐं उन्हनि जी कामयाब इनकलाबनि खां पोइ बि लिखियूं। त असां पंहिंजे अॻुवाननि खे पीर बनाए छॾियो आहे। अक़ीदत पसंदी में वरिता पिया, न बाबा न ॻाल्हायो, हे बाबा न ॻाल्हायो, वॾो ज़ुल्म पिया कयो। त इन करे जेसीं ताईं असां इन्हनि ज़हनी मर्ज़नि मां न निकिरंदासीं, सिंध जी निजात जो रस्तो असांजे हथ न ईंदो। इन करे पाणी ऐं वतन, सिंधु असांजो साह, सिंधु असांजो साह ऐं सिंध असांजी माउ। जेसीं ताईं इन मिशन खे गॾु खणी न हलंदासीं, तेसीं पंहिंजी कामयाबी मुश्किल आहे। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, साना ऐं सिंध जी क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद।